शामिल कंदासीं। कराची में दुआ मंगी केस जो मुख्य जवाबदार ज़ुहैब कुरैशी फरार थी वियो आहे। जवाबदार ज़ुहैब कुरैशी कोट न पर तारिक रोड जे शॉपिंग मॉल मां फरार थी वियो। 5 पुलिस एहलकार गिरफ्तार ऐं 2 एहलकार नौकरी मां बरतरफ़ करे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में दुआ मंगी केस जो मुख्य जवाबदार ज़ुहैब कुरैशी फरार थी वियो आहे। जवाबदार ज़ुहैब कुरैशी कोट न पर तारिक रोड जे शॉपिंग मॉल मां फरार थी वियो आहे। 5 पुलिस एहलकार गिरफ्तार ऐं 2 एहलकार नौकरी मां बरतरफ़ करे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। अब्दुल ख़ालिक, आगाह कजो त कराची में दुआ मंगी केस जो मुख्य जवाबदार फरार थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? मंगी केस जो मुख्य जवाबदार ज़ुहैब कुरैशी कोरट मां फरार थियो, पर ज़ुहैब कुरैशी कोरट मां न पर तारिक रोड शॉपिंग मॉल मां जेको आहे त फरार थी विया आहे। जंहिंजा जेके CCTV फुटेज आहिनि उहे सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि, जंहिंमें जवाबदार खे साफ़ ॾिठो पियो वञे त हू शॉपिंग करे अंदरां निकिरे पियो। जॾहिं हुन पुलिस एहलकारनि खे ॾिठो त हू निकिरी ॿिए दरवाज़े खां फरार थी वियो आहे। जॾहिं मां इहो ॿुधाईंदो आहियां त राति जेको आहे त IG पारां बि इन ॻाल्हि जो नोटिस वरितो। जवाबदारनि 5 जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, पर 2 ॼणनि ते जेको आहे त इहो केस साबित थियो। जंहिंखां पोइ 2 पुलिस एहलकारनि जंहिंमें नवीद ऐं हबीब ज़फ़र मथां जेको आहे त केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त उन्हनि खे नौकरियुनि मां बि बरतरफ़ कयो वियो आहे। मां इहो ॿुधाईंदो आहियां त ज़ुहैब कुरैशी जेको आहे त कोरट जेको आहे त नंबर 7 उबर में जेको आहे त पेश थियो, जंहिंखां पोइ उनखे प्राइवेट गाॾीअ में जेको आहे त तारिक रोड जे हिकु शॉपिंग सेंटर में ख़रीदारी लाइ अंदरि छॾियो वियो। जीअं ई अंदरि हू ख़रीदारी करे ॿाहिरि निकितो त उतां ई जेको आहे त फरार थी वियो। जंहिंखां पोइ पुलिस जेको आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा ॾिया, पर जवाबदार हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थी सघियो। हिन वक़्तु ते जेको आहे त 2 पुलिस एहलकारनि खे अदालत में बि पेश कयो वियो आहे, जिन जो जिस्मानी रिमांड बि जेको आहे त पुलिस खे ॾियण लाइ जेको आहे त उन्हनि खे हवाले कयो वियो आहे। जॾहिं मां इहो ॿुधाईंदो आहियां त दुआ मंगी केस में ज़ुहैब कुरैशीअ खे जेको आहे त गुज़िरियल 2 सालनि खां अंदरि आहे, पर काल्ह जॾहिं हुनखे कोरट में पेश कयो वियो, उन खां पोइ शॉपिंग मॉल में जॾहिं हू ख़रीदारी लाइ अंदरि वियो त उतां हू फरार थी वियो आहे। जंहिंखां पोइ पुलिस जी या नाली गिफ़लत चइजे त उनजे करे जेको आहे त IG 7 ताईं जेको आहे त इहा ॻाल्हि पहुची वई। अब्दुल ख़ालिक, इहो आगाह कजो त ही जॾहिं कैदी आहे त पोइ हिनखे शॉपिंग छो पई कराई वञे? पुलिस वारा हिन सां गॾु शॉपिंग कराइण जे लाइ हिनखे वठी आया हुआ शॉपिंग मॉल? जी अशफाक, जीअं ई कोरट मां जेको आहे त हाज़िरी खां पोइ जेको आहे त पुलिस एहलकार हिनखे शॉपिंग कराइण लाइ तारिक रोड जे हिकु निजी शॉपिंग सेंटर में अंदरि वठी विया ऐं पुलिस एहलकार पाण ॿाहिरि बीठल हुया, जंहिंमें CCTV फुटेज में इहो बि नज़र अचे पियो त जवाबदार जे हथ में जेको आहे त 2 खां 3 थैलियूं आहिनि, जिन में हुन ख़रीदारी बि कई आहे। ऐं जीअं ई हू ख़रीदारी करे ॿाहिरि अची रहियो आहे, जिते पुलिस एहलकार जंहिं दरवाज़े खां बीठा आहिनि उतां न पर ॿिए दरवाज़े खां हू जेको आहे त फरार थी वियो आहे। हिकु तरफ़ पुलिस ते बि इहे हथ खयां पिया वञनि। कुझु ॾींहं अॻु बि जेको आहे त जेल सुप्रीडेंट हसन सरते खे बि मुतल कयो वियो त जेके 62 कैदी आहिनि उनखे सहूलियतूं ॾिनियूं पई वञनि, पर हीउ जेको आहे त वॾो वाक़ियो आहे जो हिकु जवाबदार जंहिं ते 10 खां वधीक केस आहिनि उनखे जेको आहे त हिकु निजी शॉपिंग सेंटर में आंदो वियो आहे। हू उते ख़रीदारी बि करे थो ऐं ख़रीदारी करण खां पोइ उतां फरार थी वञे थो, जंहिंखां पोइ पुलिस ते केतिरियूं आङिरियूं हिन वक़्तु खयूं पई वञनि त हिकु जवाबदार खे हू कीअं एॾे वॾे शॉपिंग सेंटर में ख़रीदारी करण लाइ जेको आहे त वठी आया ऐं हू उतां फरार बि थी वियो आहे। उनजे करे उन 2 पुलिस एहलकारनि ते जेको आहे त केस बि दाख़िल कयो आहे ऐं उनखे नौकरी मां बि बरतरफ़ कयो आहे। हिन वाक़े जी जेका अञा वधीक जांच करण लाइ हिकु कमेटी बि जोड़ी वेंदी, जेका हिन वाक़े जी सही नमूने जांच कंदी त जवाबदार खे पुलिस एहलकार शॉपिंग कराइण लाइ छो वठी आया ऐं उहो बि हिकु प्राइवेट गाॾीअ में उनखे हिन शॉपिंग सेंटर में आंदो वियो, जितां हू जेको आहे त फरार थी वियो आहे।